नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीरजोॻोठ में खबर ॾींदा हलूं त सदरजि ڀٽيون जो बुनियादी सेहत मर्कज़ अवाम लाइ बेलब बणियल मेडिकल ऑफिसर मुक़रर न हुजण करे मरीज़ 20 किलोमीटर सफ़र करे पीरजोॻोठ इलाज करण ते मजबूर है। बुनियादी सेहत मर्कज़ खंडराट जो ॾेख ॾियण लॻो है। अमलो पिण सेंटरन तां गायब रहण लॻो है, जॾहिं त मेडिकल ऑफिसर जी रिहाइश ठहियल बंगलो पिण भूत बंगलो बणिजी वियो, पर को बि डॉक्टर या पैरामेडिकल स्टाफ न रहण या ड्यूटी करण लाइ तैयार न आहे। मरीज़ दवा वठण लाइ अचनि था त अमलो हुननि खे डॉक्टर न हुजण जो जवाज़ ॾेई वापसि मोटाए छॾे थो। PPHI जे इंतज़ामिया खे ॼाण हुजण बावजूदि कंहिं बि नोटिस न वरितो आहे। इलाइक़े में अवाम दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिननि सिहत जे वज़ीर ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त सदर जे ڀٽيون जे बुनियादी सेहत मर्कज़ ते तवजह ॾिनी वञे ऐं हिन जी हालत खे सुधारियो वञे ऐं हितां जी अवाम खे फ़ाइदो ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।